वालेकुम व्यूअर्स, जेके भी हींअर असांखे हिन वक़्तु ॾिसण पिया उन्हनि सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां दिल्ली ईद मुबारक। ऐं हिन तरफ़ मुंहिंजी टीम पूरी मूंसां गॾु ॾाढनि दुनिया जी पूरी टीम जेके अव्हांखे पाण ईद मुबारक ॾींदा। ॾाढनि जी दुनिया जी टीम अॼु हिन पुरमुसरत मौक़े ते गॾु आहे ऐं तमामु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो आउं अॼु हिन पंहिंजी टीम सां गॾु ईद सेलिब्रेट पियो करियां, जीअं त सभु पूरे पाकिस्तान ऐं असांजी सिंध ऐं कोस्तान जे माण्हुनि खे असांजे तरफ़ां ऐं हिन पूरी टीम जे तरफ़ां दिली ईद मुबारक। सभिनी खे दिली ईद मुबारक। सभिनी खे दिली ईद मुबारक। असांजी टीम जे तरफ़ां सभिनी खे दिली ईद मुबारक। सभिनी खे ईद मुबारक। जेके असांजी टीम खे ॾिसी रहिया आहिनि सभिनी खे असांजे दिलि जी गहरनि सां ईद मुबारक। सभिनी खे दिली ईद मुबारक। सभिनी खे दिली ईद मुबारक। असांजी टीम जे तरफ़ां सभिनी खे दिली ईद मुबारक। सभिनी खे ईद मुबारक। जेके असांजी टीम खे ॾिसी रहिया आहिनि सभिनी खे असांजे दिलि जी गहरनि सां ईद मुबारक। व्यूअर्स, मुंहिंजी टीम हिन वक़्तु मूंसां गॾु आहे, तव्हां ॾिसी सघो था। वॾेरो बीठो आहे कमदार ऐं हिन तरफ़ राड़ेल बीठा आहिनि ऐं वॾेरे जा साथी हिन तरफ़ बीठा आहिनि। व्यूअर्स, असां तमामु घणी महिनत कई आहे, अञा इंशाअल्लाह अञा बि महिनत कयूं पिया। असांजो नंबर कमेंट में तरह ॾिनल आहे, जेका बि मूंखे कमेंट करणी आहे उहे टोटल इन फ़ोन जे नंबर ते कमेंट करे सघो था। ड्रामो कीअं आहे, सुठो आहे, कीअं आहे, सभु कमेंट ॾेई सघो था। ऐं मुंहिंजी टीम हिन वक़्तु पूरी मुंहिंजी टीम असां ॾिसी सघो था पंहिंजी स्क्रीन ते। पूरी टीम मुंहिंजी मूंसां गॾु आहे ऐं मुंहिंजी पूरी टीम असांजी सभिनी ॾिसंदड़ ऐं चाहींदड़नि खे दिली ईद मुबारक पई ॾिए।